खोले ॾिनो वञे त असां पंहिंजी पढ़ाई जारी रखूं, है न? अच्छा, जेकॾहिं अव्हांखे हिते स्कूल खोले ॾिनो वञे त कीअं रहंदो? अव्हां पंहिंजी पढ़ाई जारी जेकॾहिं रखो त अव्हांखे हिते स्कूल खोले ॾिनो वञे? जी हाँ, स्कूल खोले ॾिनो वञे असांखे। तव्हां बि इहो चवंदव? सही जी, ॿुधायो बाबा। स्कूल खुलण जो आहे। ही नंढड़ी बि आई आहे, असांखे कुझु ॿुधाइणु चाहे थी। जी बाबा, तव्हांजो नालो छा आहे ऐं असांखे ॿुधाइजो, छा था ॿुधायो? यास्मीन। जी बाबा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नंढड़ा मिठड़ा सुहिणा ॿार असां वतन जी आधार हाणे कयूं था पढ़ण जी तयारी। त सजशींदी लामात लफ़्ज़ पढ़ूं पिया सोला सोला गीत सघूं था मिठड़ा मिठड़ा रांदि कंहिंजे जो इल्मु पिरायूं सम्झ वधायूं। नंढड़ा मिठड़ा सुहिणा ॿार असां वतन जी आधार। ज़बरदस्त। जी नाज़रीन, खोड़ सारा ॿार आहिनि जंहिं जंहिंसां असीं ॻाल्हायूं था। हर कंहिंजी हिकिड़ी पंहिंजी कहाणी आहे। हुननि जी स्कूलिंग मुतासिर थी रही आहे ऐं हू बार बार इहो मुतालबो कनि पिया था त उन्हनि खे हिते ई को स्कूल खोले ॾिनो वञे त जीअं हू पंहिंजी पढ़ाई जारी रखी सघनि, जीअं हुनजी पढ़ाई मुतासिर न थिए। ही ॿिया नंढा ॿार बि आया आहिनि, उहे असांखे कुझु ॿुधाइणु चाहिनि था। बाबा, नालो छा आहे? करीम बख्श। छा ॿुधाईंदव? बहन। कहिड़े स्कूल में पढ़ंदा हुआ हुते? सरकारी में पढ़ंदा आहियूं, 2 में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक यारो बारो अची मुड़ो हिकु माग गायूं चइनि मुंदनि जो राग किड़ी तिन आए बहार हीअ मुंदा आहे वाजा ॿार वंटण बूटा सभु ॾिसजनि था बाग लॻनि था मन खे मुड़ा गुलफुल बागनि मंझि टिड़नि पखी बि मिठड़ी ॿोली करनि वञे बहार त अचे उणारो डोलू ने जो आहे नियारो पाणी उन में थिए मदार घटिजी वञे थो हर हंधि पाणी ऐं बसि। ज़बरदस्त। जी बाबा, तव्हां छा ॿुधाईंदा? बेत। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक पहिरियों धणीअ जी वॾाई हमद ॾिसी दुनिया में अजब नज़ारा साईं जी सद सम्झ प्यारा उभ ऐं धरतीअ ते इसरा जोड़िया साईं सभिनि सां वण टिण ॿूटा धणीअ उभाया किस्ने किस्ने पन बनाया गुलफुल मेवा कीअं गुलजार जोड़िया साईं सभिनि सां जबल नदियूं ऐं चश्मा लाल समुंड तला ऐं डंडूवार बर्फ़ गड़ा सभु दारूंदार जोड़िया साईं सभिनि सां। असांखे हिते हिकिड़ो स्कूल खोले ॾिनो वञे हुकूमत खे असां चऊं था असांखे हिकिड़ो स्कूल खोले ॾिनो वञे असां जंहिं ते पढ़ूं दर पदर जीअं असां न थियूं काॾे बि। अल्लाह न कंदो ऐं इनशाला अव्हांजी पढ़ाई मुतासिर न थींदी ऐं अव्हां जो ही जेके ॻाल्हियूं आहिनि तालीम वारे वज़ीर ताईं सिंध जे वॾे वज़ीर ताईं पहुचंदियूं ऐं ज़रूरु जेके बि कैंपूं आहिनि उते तालीम जूं जेके सहूलियतूं आहिनि उहे फ़राहम कयूं वेंदियूं। वरी महिरबानी अव्हां सभिनी जी। अमां सभ खां पहिरियों त असांखे ॿुधाइजो त तव्हां कहिड़े इलाइक़े खां आया आहियो ऐं हिन जंहिं रूम कमरे में सभु वेठा आहियो हिकिड़े ई ॻोठ जा आहियो या मुख़्तलिफ़ ॻोठनि जा माण्हू हिते रहियल आहिनि? असां पंहिंजो न हिकु ॻोठ वॾे जा आहियूं, असां जेकमबाद जा आहियूं वॾा। अब पाणी हुयो वॾो ॾाढो जीअं घुमी बि न पिया सघूं बच्चा ॿार टोबा ॾींदा पिया जायूं जेके सफ़ा किरी पयूं रोडनि ते वेही रहियासीं सारी जो किरायो उनजो अचूं वॾे रेखा खे मदद वठी हिकिड़ी सारी करे उन ते टप टाड़ी उते उछले आया आहियूं पोइ उते अची पहुताऊं। अलाह ख़ुशि करे तव्हांखे हुकूमत खे असांजा ॿचिड़ा ॿार अची हिते अझे में लिकाया अथसीं आख़िर 3 ॼण खां पोइ हिते वरी ज़रूरु चवंदा त किथे हे त सरकारी स्कूल आहिनि असांखे उते को टुकड़ो ॾियनि जान ॿचिड़ा ॿार रोड ते किथे वञी वेहूं दायूं कंदा। अच्छा, अहिड़ी सूरत हाल कॾहिं पहिरें अव्हां पंहिंजी ज़िंदगी में ॾिठी त एॾो पाणी आयो हुजे जो अव्हांखे पंहिंजा घर छॾणा पिया हुजनि? न बना ॾिठी न से 1 साल ॾिठीसीं जेको आयासीं वापसी थी वियासीं 2010 में। हा वरी हाणे आई हाणे त मथां वारी जो आई त सफ़ा हथ मथां विकिरी पियो मथां जायूं विकिरी पियूं ॿार लोइन में वेठासीं मथां मींहुं हे छॾे न पियो पोइ हिकिड़ी सारी ते बसि थां ते पोइ बच्चा ॿार खणी रोड ते वेहारे वठी जान ॿार वेठासीं पोइ भॻाऊं। ज़ाहिर हर कोई ॾिसो न पंहिंजे परदेदार आहे ऐं रोड ते वेहण ईअं ॿियनि शहरनि में अचणु ॾाढी हिकिड़ी तकलीफ़ बि थिए थी जेके बि अव्हां वेठा छा था महसूसु कयो केतिरी तकलीफ़ थिए थी या छा था? वॾी तकलीफ़ थी हाणे अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो हुकूमत खे थी सघे टुकड़ो ॾींदव जान ॿार किथे वापसी वञी मोटायूं हाणे किथे वेहारूं। अच्छा, अव्हां बि इहो त चओ त कराची में हिते का ज़मीन मिले अव्हां हिते रह? हिते कराची में मिले। हा वापसी न वञूं ॾाढा ॾुखिया था थियूं तंग था थियूं अलाह तव्हां सबबु इहो शायदि जॾहिं जॾहिं बारिश अचे थी अव्हांखे वरी दर बदर थियणो थो पवे उनजे करे अव्हां चओ था त असांखे हिते। हा को ग़रीब आहे को कीअं किरायो धरा नथो थी सघे ॾाढा पंधु हेॾे रोडनि ते कुकदा था अचूं ॾाढो ॿचिड़ा ॿार किथे किरी पिया किथे पाणी में हथनि सां गेले गेले पहुताऊं हिते अची अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो घर मुट के जेको थी सघे। केतिरा अव्हांजे ॻोठ मां माण्हू हूंदा जेके हिते अव्हां सां गॾु आया हूंदा हिते या ॿियनि हंधनि ते वेठा हूंदा? ॿिए हंधि असां त पंहिंजे ॻोठ जा ई सॼो हाल भरियल आहियूं इहो। हा सभु पंहिंजा पाण में आहियो? हा पाण में आहियूं। सही।
अच्छा छा आदि जेकॾहिं मां तव्हां खां ईअं जनरल पुछां त तव्हांजी बि छा इहो मुतालबो हूंदो तव्हांखे हिते कराची में जेकॾहिं ज़मीन या को घर ॾिनो तव्हां हिते रहंदव? हा बा कुल धुल ॾियो हणी हली वेंदासीं उधर त हितां कढंदा स्कूल में 3 ॼण खां पोइ त महीनो अधु जलदा कुल ॾियो पटियूं ॾियो यार उते कुलड़नि में वेंदासीं बचड़ा ॿार वठी। अच्छा जी नाज़रीन मुख़्तलिफ़ माण्हुनि सां त असांजी ॻाल्हि ॿोल हले पई। असांजा नौजवान सहाफ़ी दोस्त बि आहिनि सोशल एक्टिविस्ट बि आहिनि इरफान आलमाणी उहे हिते हिन कैंप खे जेको आहे सो संभालनि पिया केतिरनि ॾींहंनि खां उन्हनि जी पूरी हिकिड़ी टीम आहे वॉलंटियर्स ही जेके हिननि माण्हुनि जो ख़्यालु रखनि पिया था उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। इरफान भाउ वॾी महिरबानी पहिरीं त इहो ॿुधाइजो त हिन कैंप खे क़ाइमु थिए केतिरा ॾींहं थिया आहिनि ऐं कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि खां माण्हू हिते आया आहिनि? थैंक यू नसीर तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढी अॼु हिते आया आहियो। ही कैंप जिते पाण बीठा आहियूं ही गर्ल्स डिग्री कॉलेज शाहनवाज़ शरगोट आहे। हिते असां वटि मुख़्तलिफ़ जेको आहे ज़िलनि जा माण्हू आहिनि जंहिंमें अक्सरियत जेकबाबाद जी आहे, कंबर शदाद कोट आहे ऐं जाफ़राबाद आहे। हिन वक़्त ताईं असां वटि हिते 114 फैमिलीज़ आहिनि जंहिंमें तक़रीबन लॻभॻि 630 माण्हू असां वटि हिते हिन कैंप में मौजूदु आहिनि ऐं ही वीचारा मुख़्तलिफ़ ज़िलनि खां अचनि था। हाणे असां वटि हिते स्पेस कोन्हे, तव्हां सॼी हिते कंडीशन ॾिठी आहे। वॉलंटियरली ॾींहं राति हिननि सां असीं गॾु बीठा आहियूं। ॾींहुं हुजे राति हुजे हिते कंहिं पेशेंट जो मसइलो हुजे, को मरीज़ हुजे, का ॻोरारी औरत हुजे, ईअं ई वरी कंहिंखे एमरजेंसी थी वञे। हींअर मच्छरनि जी मौसम आहे, स्प्रे त असीं रोज़ु करायूं पिया हिते, पर तॾहिं बि डेंगी आहे, मलेरिया आहे, अहिड़े क़िस्म जा मसइला मसाइल थियनि था त उन जे करे असीं हर वक़्तु हिते हिननि सां गॾु मौजूदु आहियूं ऐं हिननि खे असां खां सवाइ ॿिए कंहिंजो सहारो बि न आहे। असीं न हूंदासीं, असीं न कंदासीं त ॿियो केर बि हिननि जी रहनुमाई या हिननि जी सार संभाल न लहंदो। पोइ तव्हां हिते माहौल ॾिठो हूंदो, ॾाढो सिक्योर आहे। हे टाइम थिए थो नंढड़ा ॿारड़ा पाण जेको आहे ॿाहिरि निकिरी वञी खेॾनि था, हे अदियूं असांजूं ॿाहिरि निकिरी कचहरी कनि थियूं। असां कोशिशि कई आहे त हिननि खे को दड़को न ॾियूं, दाॿो न ॾियूं, हिननि सां मुंहुं ख़राबु करे न ॻाल्हायूं जी इहो महसूसु न करे सघनि त को असीं वाक़ई हिते पनाहगाह में आहियूं या परदेस में आहियूं या ॿाहिरि आहियूं। असां हिननि खे हिकिड़ो घर वारो माहौल ॾिनो आहे ऐं कोशिशि कयूं था त जेसि ताईं मुस्तक़िल तौरु हिननि खे किथे आबाद कयो वञे। हीअ त हिकिड़ी आर्ज़ी छित असां हिननि खे फ्राहम कई आहे। DC साहिब जा अहसान आहिनि हिननि जे मथां जो हुन इहे सभु एफर्ट्स वरिता आहिनि पंहिंजे तौर ते। पर कोशिशि कयूं था त मुस्तक़िल तौर ते हिननि खे किथे आबाद कयो वञे त बहितरु आहे। अच्छा हिन कैंप जे हवाले सां जेके ॾिसूं त वॾो तइदादु आहे, जीअं ख़बर पए 600-650 माण्हू हिते रहनि था। सो हिननि जी खाद खुराक जो जेको बंदोबस्तु आहे उहो कीअं पियो थिए? सिंध गवर्नमेंट पई करे की फलाही तंज़ीमूं पियूं कनि, कंहिंजे तरफ़ां वधीक ताउन आहे? मां तव्हांखे ॿुधायां त हिते असां सां सिंध गवर्नमेंट जो हिन वक़्त ताईं को बि सहकार कोन्हे को ऐं हिन कैंप खे तक़रीबन 7 ॾींहं थी विया आहिनि। ज़िले इंतिज़ामिया जंहिंमें डिप्टी कमिश्नर ओबर राजा तारिक चांडियो साहिब जो ॾाढो सुठो सहकार रहियो आहे ऐं उन्हनि जे ई ताउन सां जेकी असांजूं समाजी ऐं फलाही तंज़ीमूं आहिनि खाद खुराक जे हवाले सां, जीअं सैलानी थी वई, दावत इस्लामी थी वई, हिते सैलानी जे तरफ़ां मानी ईंदी आहे। दावत इस्लामी जा जेकी ऑर्गेनाइज़र आहिनि उहे रूम टू रूम हिननि खे विहारे पाण खाराईंदा आहिनि। हिन में एफर्ट्स DC साहिब जा आहिनि। तव्हां ॻाल्हि कई सिंध गवर्नमेंट जी, त असां वटि हिन वक़्त ताईं सिंध गवर्नमेंट मां हिननि ॾे केर बि हिननि जा ॾुख सूर पुछणु न आहे आयो, न ई वरी हिननि ॾे कंहिं क़िस्म जी का शइ शिकिल मोकिली आहे। बाक़ी वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट मां मैडम शैला रज़ा बज़ाते ख़ुदि हुन पाण चयो त हीउ सभु कुझु मुंहिंजे तरफ़ां आहे। जॾहिं हू चए थी मुंहिंजे तरफ़ां हिन जो मक़सदु त सिंध गवर्नमेंट जो हिते को बि किरदारु न आहे। ॾिसजे त जेकी असांजा ज़िला मुतासिर थिया आहिनि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में, उते त असांखे का बि सरकारी मशीनरी नज़र कोन आई आहे, पर जॾहिं वॾियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई हिते असांजे शहर कराची में पहुता आहिनि तॾहिं बि हिते सरकार हिननि जी कंहिं क़िस्म जी का बि वाहुर न कई आहे। अच्छा इरफान हिते वॾो तइदादु असीं ॾिसूं था जेके ॿारड़ा आहिनि न, ज़ाहिर आहे जॾहिं इलाइक़नि खां आया आहिनि उन्हनि जा स्कूल त ज़ाहिर तबाह थी विया, घर तबाह थी विया ऐं हिननि जी पढ़ाई तमामु घणी मुतासिर थिए पई। हिते हिननि खे दीनी तालीम त ॾिनी पई वञे, त सिंध गवर्नमेंट खां अहिड़ो को मुतालबो कंदा त हिते हुननि जी तालीम जो बंदोबस्तु कयो वञे, या जेके अहिड़ियूं ॿियूं तंज़ीमूं आहिनि उहे जेके हिननि जी पढ़ाई जो बंदोबस्तु कंदी, SCF आहे, ॿिया खोड़ इदारा आहिनि जेके तालीम ते कमु कनि पिया था, उन्हनि जे लाइ छा चवंदा? नज़ीर मां तव्हांखे ॿुधायां त असीं हिननि नंढड़नि ॿारनि खां रोज़ जे बुनियाद ते मुख़्तलिफ़ जेको आहे एक्टिविटीज़ कराईंदा रहूं था। हाणे तव्हां जीअं पढ़ाई जी ॻाल्हि कई थी, यकीनन ही जिन स्कूलनि कॉलेजनि में रहनि था पिया उन्हनि जी तालीम मुतासिर थिए थी। असां सिंध गवर्नमेंट खे इहो ई चयो आहे त भई आख़िर इहो केसि ताईं जारी रहंदो ऐं यकीनन ही को शौक़ु मां कोन आया आहिनि, मुसीबतुनि खे मुंहुं ॾेई हिते पहुता आहिनि त हिननि जी मुस्तक़िल रिहाइश जेसि ताईं नथी थिए इहे मसइला रहंदा।
हिते ही नंढड़ा ॿारड़ा तव्हां हिननि खां पोएम बि पुछंदव, ॿियूं शयूं जॾहिं तव्हां हिन खां पुछंदव ॿुधाईंदा। तव्हांखे मां ॿुधायां त हिन कॉलेज जी जेका असांजी प्रिंसिपल आहे मैडम गज़ाला अबड़ो साहिबा, उन्हनि जो ॾाढो सुठो सेकार रहियो आहे। उन्हनि हिननि ॿारड़नि खे पेंसिल कापीज़ इहे शयूं पंहिंजे तौर ते फ़राहम कयूं आहिनि ऐं हिननि जा हिते हिन ई कॉलेज जी प्रोफेसर आहे भर में हिकिड़ो असां क्लास रूम ठाहे उते ई रोज़ ॿारड़ा तालीम हासिलु कनि था। बुनियादी जेकी हिननि जा सब्जेक्ट्स आहिनि उन में जेको आहे सो हिननि खे तालीम ॾिनी पई वञे, पर इहो मुस्तक़िल न आहे, छाकाणि जो हर माण्हू पंहिंजे पंहिंजे तौर ते केतिरो करे सघंदो। असीं चाहियूं था त हीअ जेकी ॿार आहिनि हिननि खे मुख़्तलिफ़ सरगर्मियुनि में असीं मसरूफ़ रखूं त हीअ जेका शइ उतां पंहिंजे ॻोठनि मां ॾिसी आया आहिनि उहा हिननि जे ज़हननि मां निकिरी वञे। ऐं तव्हां हिननि खे ॾिसंदव त हिते माना को बि ओपराइप न लॻंदी, हीअ खेॾनि था, कुॾनि था, ख़ुशि था अचनि, खिलनि था। हिते असां वटि मुख़्तलिफ़ अदाकार सदाकार अचनि था, फ़नकार अचनि था, उहे हिननि खे इंटरटेन कनि था। असीं वधि में वधि कोशिशि कयूं था जेतिरो असांजो हाल आहे। तव्हां महसूसु कंदा हूंदव त मुसलसल 7 ॾींहं आहे अॼु हिन कैंप खे, तबियत बि माना ख़राबु थी रहे ॾींहं राति ओॼाके सबबु, पर तॾहिं बि हिननि खे अकेलो नथा छॾियूं ऐं हर शइ जेको आहे सो कयूं था। पर असीं वधि में वधि गवर्नमेंट खां मुतालबो कंदासीं सभ खां पहिरीं त महिरबानी करे हिननि खे टेंट सिटी जे तौर ते मुस्तक़िल आबाद कयो वञे। उन खां बाद में हिननि जी जेका सिहत आहे, खुराक आहे या नंढड़नि ॿारनि जी तालीम आहे, मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमुनि सां ॻाल्हाए करे उन जो जेको आहे सुठो बंदोबस्तु कयो वञे। वॾी महिरबानी अवांजी इरफान। ऐं इहो मुतालबो बार बार अचे पियो त हुननि जी मुस्तक़िल रिहाइश जो हिते बंदोबस्तु कयो वञे ऐं न रुगो मर्द पर जेके असांजूं भेनरूं आहिनि उन्हनि जी तरफ़ां बि इहो मुतालबो ॿुधो हूंदो त उन्हनि खे मुस्तक़िल तौर ते कराची में सेटल कयो वञे, छाकाणि त जिन इलाइक़नि सां इहे तालुक़ु रखनि था बार बार उते अहिड़ी सूरत हाल पैदा थिए थी जो उन्हनि खे पंहिंजा घर छॾणा था पवनि, सो हू चाहिनि था त उन्हनि खे कराची में आबाद कयो वञे। ऐं इहो मुतालबो जेको आहे सोशल मीडिया जे थ्रू बि बार बार थिए थो त जेकॾहिं वज़ीरिस्तान जा माण्हू जॾहिं ऑपरेशन थिए त कराची में आबाद थी सघनि था, अफ़गानिस्तान में जंग लॻे त उतां जा माण्हू हिते आबाद थी सघनि था, ईअं ई बिहारी बंगाली ॿिया माण्हू हिते आबाद थी सघनि था। त इन धरती जा जेके रहवासी आहिनि उहे पंहिंजी कैपिटल में पंहिंजे गादी वारे शहर में आबाद छो नथा थी सघनि। अहिड़े क़िस्म जा जेके मुतालबा आहिनि उहे अचनि पिया। ॿारनि जो इहो मुतालबो आहे त उन्हनि जी पढ़ाई जो बंदोबस्तु कयो वञे। सो अञा पाण मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। जी नाज़िर, हिन शाहनवाज़ शहर जेका डिग्री कॉलेज आहे गर्ल्स, उन में जेका हीअ कैंप क़ाइमु कई वई आहे, उते हेल्थ जे हवाले सां हेल्थ फैसिलिटीज़ जे हवाले सां बंदोबस्तु कयो वियो आहे। डिस्ट्रिक्ट ईस्ट में जेके फोकल पर्सन आहिनि हेल्थ जे हवाले सां डॉक्टर एहसन साहब, उहे असां सां गॾु मौजूदु आहिनि, पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। डॉक्टर साहब वरी महिरबानी, असांखे ॿुधाइजो त हिते जेके माण्हू वेठल आहिनि 600-650 माण्हुनि जो तादादु ॿुधाए पियो, त उहे जॾहिं उतां आया त घणो इहा शिकायत आई त उन्हनि खे चमड़ी जूं खोड़ सारियूं बीमारियूं थियूं, छाकाणि त मुस्तक़िल तौर ते पाणी में हुआ। उन सां गॾोगॾु मलेरिया आहे, डायरिया आहे, डेंगी जा बि कुझु केसिस जेके आहिनि उहे ज़ाहिर थियनि था। कहिड़े क़िस्म जूं ॿियूं बीमारियूं आहिनि जेके अव्हांखे लॻे पियो त हिन बोर्ड खां पोइ पखड़ियूं आहिनि ऐं अव्हां उन्हनि खे कीअं फैसिलिटेट कयो पिया? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डॉक्टर एहसन कुरैशी, डिस्ट्रिक्ट फोकल पर्सन डिस्ट्रिक्ट ईस्ट। साईं, जीअं त तव्हां ॿुधायो त असांजो हिन वक़्तु पूरे डिस्ट्रिक्ट में 15 खां वधीक मेडिकल कैंप्स लॻी चुकियूं आहिनि, जंहिंमें असांजो 2 फिक्स कैंप्स आहिनि, जेका हिकु गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज शाहनवाज़ शहर में आहे ऐं ॿी वरी सचल वारे स्कूल में आहे ख़ातून पाकिस्तान में। हिते जेके घणे क़दुरु जेके मुतासिरीन अचनि पिया उन्हनि में हिकु बीमारी गैस्ट्रो जी आहे, जो पेट पाणी जे करे गैस्ट्रो जी बीमारी फैलियल आहे। ॿियो आम बुखार, टियों वरी इहा चमड़ी जी बीमारी माना उन्हनि खे असां कोशिशि करे असां वटि दवाऊं आहिनि, असां वटि मुख़्तलिफ़ टाइमनि ते कंसल्टेंट बि अचनि था, उन्हनि खे ॾिसनि था। उन खां अलावा जेके सीवियर केसिस आहिनि सो असांजे डो वारनि सां कोलाबोरेशन थी आहे, DHO साहिबु ऐं DC साहिब जी महिरबानी सां। तो असां उन्हनि खे रेफर कयूं था, असांजी एम्बुलेंसिस में उहे पेशेंट वञनि था। उन खां अलावा जेके इहे प्रेगनेंट वूमेन्स आहिनि उन लाइ असांजो डिस्ट्रिक्ट ईस्ट जो गवर्नमेंट जो सेंटर आहे, थोरो वॉकिंग डिस्टेंस आहे सचल ॻोठ में, MCH सचल ॻोठ, उतां असां उन्हनि खे पेशेंट खे रेफर कयूं था। असांजो डॉक्टर आहिनि उते सभु FCPS वेठियूं आहिनि, अल्ट्रासाउंड जी सहूलियत मौजूदु आहे, उन्हनि खे उहे फैसिलिटी ॾिनी वञे थी। ऐं अगरि उन्हनि में को कॉम्प्लिकेटेड केस आहे जेको नॉर्मल डिलीवरी नथी थी सघे, देन अगेन असां उन्हनि खे रेफर कयूं था डोडा, जेका फ्री ऑफ कास्ट असांजे लेटर ते जेको स्टैम्प लॻल हूंदो आहे त उन्हनि खे फ्री ऑफ कास्ट उहा फैसिलिटी मिली थी। ठीकु आहे न। अच्छा, हींअर ताईं हिन कैंप जा या भरपासे जा केतिरा अहिड़ा पेशेंट अव्हां वटि आया हूंदा, उनजो को रिकॉर्ड आहे? हा सर, असां वटि तक़रीबन 6 खां 7 लेडीज़ असां होॾां मोकिलियूं आहिनि। हिकु 2 लेडीज़ अहिड़ियूं जेके लाणकाने मां सर्जरी करे आयूं, उन्हनि जा वुंड वग़ैरह जेका या स्टिच आउट कराइणा या असांजो थी विया। हिकु ॿारु अहिड़ो हो जेको ग्रॉसली एनेमिक हो, रत जी घटिताई हुयसि, उनखे थैलेसमिया हुई, पर उन्हनि खे ख़बर न हुई माइटनि खे। असांजे कैंप में आयो, असां दावत इस्लामिया सां विचण में अची उनखे कोशिशि कई,
असांजी एम्बुलेंस 2 दफ़ा वञी उनखे उहो जेको आहे प्राइवेट सेंटर मां उनखे फ्री में जेको आहे ब्लड ट्रांसफ्यूजन कराई, ॿार जी हयाती बचाईसीं ऐं इंशाअल्लाह ताला उनखे ॿियो दफ़ो बि असां रतु चढ़ाईंदासीं। ऐं उन इहो असां कोशिशि कयूं पिया जेके अहिड़े बीमारियूं आहिनि जेके हिते ट्रीट नथियूं थी सघनि ऐं टर्शरी लेवल जे हॉस्पिटल में ट्रीट थींदियूं, सो असां उनखे कोशिशि कयूं था। ट्रांसपोर्टेशन बि असांजी हूंदी आहे, डॉक्टर्स बि असांजा उन्हनि जा फुल सहकार कनि पिया था। वरी महिरबानी डॉक्टर एहसन साहब ऐं असां वक़्तु ॾिनो। जी नाज़ी हिन मेडिकल कैम्प में ज़ाहिरा खोड़ जेके हिन कैम्प में ख़वातीन बि आहिनि, असांजूं भेनरूं बि आहिनि, उन्हनि सां कहिड़े क़िस्म जा मसइला दरपेश अचनि पिया, उन्हनि में कॉमन बीमारियूं कहिड़ियूं आहिनि, उनखे कीअं ट्रीट कयो पियो वञे। हिते डॉक्टर साहिबा मौजूदु आहे, उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। डॉक्टर साहिबा पंहिंजो तारीफ़ बि कराइजो ऐं गॾो गॾु असांखे ॿुधाइजो त हिन कैम्प में जेके औरतूं आहिनि उन्हनि सां कहिड़े क़िस्म जा मसइला दरपेश आहिनि ऐं अवां उहे उन्हनि जा मसइला कीअं पिया हल कयो। अस्सलाम वालेकुम, मां डॉक्टर अफ़रोज़ शेख आहियां ऐं जेको आहे गायनाकोलॉजिस्ट आहियां। हिते जेके असां वटि मरीज़ आया आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि मां, सारी इंटीरियर मां, उन्हनि खे तक़रीबन स्किन इन्फेक्शन आहे, चमड़ीअ जी तकलीफ़ आहे ऐं बुख़ार आहे, कंहिंखे डेंगी आहे, मलेरिया आहे। जेके बि असांजे पेशेंट आहिनि असां उहे हिते ट्रीट कयूं था। इन केस अहिड़ा केसनि सां रेफर था कयूं डाहो में। बाक़ी ट्रीटमेंट हिते असां जेतिरी असांखे आहे सहूलियत असां उन्हनि खे बि सहूलियत ॾियूं पिया। अच्छा, मुख़्तलिफ़ कैंपुनि में ईअं बि आहे त डिलीवरी जा केसिस थिया आहे, उन्हनि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते मोकिलियो वियो। हिन कैम्प में कोई अहिड़ो डिलीवरी केस थियो आहे हींअर ताईं, या कहिड़ियूं ॻोल्हारियूं औरतूं? अञा ताईं कोई केस डिलीवरी न आयो आहे। असांजे भरिसां सचियल आहे मेटर्निटी रूम। इन केस अगरि अची वियो त असां हुनखे रेफर कंदासीं। असांजी हीअ शहर ॻोठ आहे, उहो असांजी सचियल मेटर्निटी रूम आहे। अगरि असां वटि कोई केस ईंदो इंशाअल्लाह ताला असां उहो कराए वठंदासीं, उन्हनि जी बि असां मदद कंदासीं। छो त असांजो इहो फ़र्ज़ु आहे, इहे असांजे आसिरे डॉक्टरनि जे आसिरे इहे इंटीरियर मां आया आहिनि त असां इंशाअल्लाह ताला पंहिंजे भेनरुनि जे पंहिंजे हिननि जे इंशाअल्लाह ताला कमु ईंदासीं। असां उनजे करे अच्छा डॉक्टर साहिब, हिकिड़ो मसइलो इहो बि थिए पियो जेको नोटिस में आयो आहे त ॿारनि जी न्यूट्रिशन खुराक जी खोट जा शिकार ई ॿार आहिनि। सो उन हवाले सां को अवां उन्हनि जी हेल्प कयो पिया, कहिड़ी मेडिसन या कुझु उन्हनि खे ॾियो पिया त जीअं उहो मसइलो हल थी सघे? असां वटि अगरि कोई अहिड़ो पेशेंट अचे थो त असां हुनखे मल्टीविटामिन सीरप या अहिड़ो कोई पाउडर खीर असां उहो बि ॾियूं पिया। असां चयोसीं जेके हिते दवाऊं न आहिनि पंहिंजे असां ख़र्च ते वठी बि उन्हनि खे हेल्प असां कयूं पिया। त असां पेशेंट जेके अचनि था, हिन वक़्त ताईं कोई अहिड़ो ख़ासि केस न आयो आहे। त इंशाअल्लाह ताला करे कोई बि केस अचे थो त इंशाअल्लाह असां उनजी मदद कंदासीं। अच्छा, गॾु गॾु जेके खोड़सर माण्हू असांखे टेलीविज़न स्क्रीन ते ॾिसंदा हूंदा, जेके अञा ताईं कंहिं वॾी कैम्प में न पहुची सघिया आहिनि जिते हेल्थ फैसिलिटीज़ हुजनि, सो उन्हनि खे अवां छा सजेस्ट कंदा, उन्हनि खे कहिड़ियूं सलाहूं ॾींदा त जेकॾहिं उन्हनि खे का तकलीफ़ आहे, ख़ासि तौर ते हिन बोर्ड वारी सूरत में त स्किन आहे, डायरिया, मलेरिया इहे थियनि पियूं, सो कीअं उन खां बची सघनि था, या अहिड़ियूं कंहिं हिदायतूं जेके उन्हनि जे लाइ काराइतियूं हुजनि? पहिरियां त इहा ॻाल्हि त इन्हनि खे माण्हुनि खे पाण खे बि सफ़ाईअ जो घणो ख़्यालु करणु खपे। हीअ कुझु हिते खाइनि था, हिते सफ़ाई वग़ैरह घटि हुई जेका असां उहा करायूं पिया। पहिरियां त पंहिंजी सफ़ाई रखनि, जिते वेहनि था उतां जी सफ़ाई रखनि। असां उन्हनि खे इहा सजेशन ॾियूं था त तव्हां पंहिंजी बि सफ़ाई कयो। खाधे खुराक अगरि खाइनि था त उते उहो गंदु कचिरो फिटी न कयो वञे। उन्हनि सां हिननि वीचारनि किथे मच्छर था थियनि, हिननि खे राति जो मच्छर कटनि पिया। कल्ह ही कंप्लेन कनि पिया त असां हिते स्वीपर घुराए सफ़ाई कराई आहे। पाण बि ॿुधायो त तव्हां पंहिंजो बचाव सफ़ाई जे सूरत में कयो। असां इस्लाम में बि आहे त सफ़ाई जेका आहे अधु ईमान आहे, निसफ़ ईमान आहे। असां उन्हनि खे बचाए जे लाइ बि इहो सम्झायूं पिया त तव्हां भाई पंहिंजो ख़्यालु कयो, पंहिंजे बचड़नि जो सफ़ाई सुथरा जो वधीक ख़्यालु पिया कयूं। असां हिते असां पाणी बि घुरायो आहे, ड्रम वग़ैरह बि घुराया आहिनि। असां घणी इहा कोशिशि कयूं था त जिते जिते बि कैंप लॻियूं आहिनि, जिते जिते बि मसइला आहिनि, लेडीज़ जा या मेल जा या फीमेल जा या बचड़नि ॿारनि जा, सभिनी जी हेल्प कई वञे। सभिनी खे माना मुंहिंजो इहो आहे त जेको बि तव्हांजे पेशेंट अचे थो उहो वापसि न वञे। या असांजे आसिरे वीचारा सॼी इंटीरियर खां आया आहिनि। औरतुनि जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हायूं हूअं ई बि शाए हूंदियूं आहिनि ॾाढियूं, पर जेकॾहिं ॻोठाणी औरत हुजे त उहा वधी। सो उन्हनि जा जेके प्रॉब्लम आहिनि अवां सां सही हू डिस्कस कनि थियूं ऐं उहे उन्हनि जा मसइला हल थियनि पिया था। थियनि पिया। हिते असां वटि अॼुकल्ह ईयर पेन कन जे सूर जा बि अचनि था ॿार उतां जा। अगरि असांखे लेडीज़ ॿुधाइनि थियूं त असांखे जेतिरो थी सघे थो असां हल कयूं पिया, न त असां हिननि खे डाहो में या मुख़्तलिफ़ जॻह रेफर बि कयूं पिया। इंशाअल्लाह ताला असांखे जेतिरो थींदो असां पंहिंजे भेनरुनि जे पंहिंजे बचनि जे कमु इंशाअल्लाह ईंदासीं।
वरी महिरबानी डॉक्टर अफरोज़ साहिबा अवांजी वरी महिरबानी जी नाज़रीन शाहनवाज़ शर डिग्री कॉलेज जेका है गर्ल्स अॼु असीं उते मौजूदु हुआसीं मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां हिते बि जेके आहिनि उहे बरसाति ऐं ॿोॾि मुतासिर माण्हू आया उन्हनि जा व्यूज़ अवां ॿुधा ऐं गॾियल तौर ते जेको हिकिड़ो मुतालबो उन्हनि माण्हुनि जो अचे पियो त मुस्तक़िल बुनियादनि ते उन्हनि खे कराची में आबाद कयो वञे छाकाणि त जॾहिं 2010 ऐं 11 में ॿोॾि आई त बि इन्हनि जा इलाइक़ा मुतासिर थिया उन्हनि खे उतां दरबदर थियणो पियो हो हिकु भेरो ॿीहर हू दरबदर थिया आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त हाणे पुठियां उन्हनि वटि कुझु बि न आहे बचो न उन्हनि जो रोज़गार बचो आहे न उन्हनि जा फसल न उन्हनि जा माल मवेशी बचा आहिनि उन करे उन्हनि खे कराची में मुस्तक़िल तौर ते बुनियाद करण लाइ सिंध गवर्नमेंट खे एफर्ट्स वठणु खपनि उन सां गॾो गॾु ॿारनि जो जेको आहे इहो मुतालबो साम्हूं अचे पियो जेको इंतिहाई अहम ऐं जाइज़ मुतालबो आहे त उन्हनि जी तालीम मुसलसिल जेका आहे उहा मुतासिर थी रही आहे पहिरियां जून जुलाई जूं मोकलूं हुयूं ऐं उहे मोकलूं जीअं ई ख़तमु थियूं त पोइ बारिशुनि जी सूरत हाल पैदा थी वई उनजे करे मुस्तक़िल तौर ते उन्हनि जी तालीम मुतासिर थिए पई सो जिन जिन कैंपनि में हू रहियल आहिनि उन्हनि जो मुतालबो आहे त उते उन्हनि खे तालीम जूं सहूलियतूं फराहम कयूं वञनि त जीअं उन्हनि जी तालीम मुतासिर न थिए बाक़ी हिकिड़ी वॾी शिकायत इहा ज़रूरु साम्हूं अचे पई जिन इलाइक़नि मां हीअ आया आहिनि उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि खे कीअं ॿोड़ियो वियो उहा हिकिड़ी अलॻि दास्तान हू ॿुधाइनि था खाद खुराक जे हवाले सां बि उन्हनि जो चवणु आहे मुख़्तलिफ़ फलाही तंज़ीमूं त अॻियां अचनि पियूं पर अञा ताईं सरकारी लेवल ते उन्हनि जी उहा सपोर्ट न थी सघी आहे जेका थियणु खपे अॼु प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे असांखे ॾींदा इजाज़त अलाह निगहबान।